हाला वेझो भमरा फाटक वट सीआई पुलिस जो ॾोह जे इरादे सां बीठल ॾोहारियुनि सां मुबैना मुक़ाबलो। पुलिस पारां मुक़ाबले बाद हिकु ॾोहारी अली गुल वल्द मतारो कीरियो खे हथियारनि समेत गिरफ़्तार करे वरितो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे मटियारी मां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर फिदा हुसैन सोलंकी। जी फिदा हुसैन, अपडेट कजो। बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाला वेझो भमरा फाटक वटि सियाई पुलिस मटियारी ऐं ॾोहारियुनि विच में मुबीना मुक़ाबलो थी पियो आहे। पुलिस पारां मुक़ाबले बैदि हिकु ॾोहारी अली गुल कीरियो वलद मतारो कीरियो खे हथियारनि समेत गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे, जॾहिं त संदसि ॿिया साथी उंदा जो फ़ाइदो वठी फरार थियण में कामयाब थी विया आहिनि। वधीक तव्हांखे ॿुधाईंदो हलां त एसएसपी मटियारी फैसल बशीर मेमन जे हिदायतुनि ते डीएसपी सियाई मटियारी अहमद डायरी इंचार्ज सियाई मटियारी खादिम हुसैन भट्टी अॻवानीअ में पुलिस महमूल मूजिबि गश्त करे रही त खेनि खुफ़िया इतला मिलियो त हाला वेझो भमरा फाटक वटि कुझु ॾोहारी क़िस्म जा माण्हू ॾोह जे इरादे सां बीठल आहिनि। पुलिस जॾहिं उते पहुती त हथियारबंदनि पुलिस मथां सिधी फायरिंग करे ॾिनी। पुलिस पारां जवाबी फायरिंग बैदि ॾोहारी फरार थियण लॻा त पुलिस वॾी कोशिश बैदि हिकु ॾोहारी अली गुल कीरियो वलद मतारो कीरियो खे हथियारनि समेत गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त संदसि ॿिया साथी उंदा जो फ़ाइदो वठी फरार थियण में कामयाब थी विया। पुलिस पारां फरार थियलनि जी ॻोल्हा जारी आहे। गिरफ़्तार थियल ऐं फरार थियलनि ते सियाई पुलिस जे फरियाद ते हाला थाणे ते केस पिणु दाख़िल कयो वियो आहे। महिरबानी फिदा हुसैन तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।